घोटकी जे कचे में मुकविन जी बाज़ियाबी लाइ पुलिस ऑपरेशन हिकु धाड़ियल मारण जी दावा। घोटकी कचे वारे इलाइक़े गेमड़ो थाणे जी हद में घोटकी ज़िले जे मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस मुकविन शहज़ादो मक्सी, मोहम्मद हुसैन मक्सी, इंतज़ार मक्सी ऐं ॿियनि मुकविन जी बाज़ियाबी लाइ जागिरानी गैंग ख़िलाफ़ ऑपरेशन शुरू करे ॾिनो, जंहिंजे नतीजे में कंधकोट वासी बदनाम धाड़ियल ख़ादिम हुसैन भईयो जो सोट धाड़ियल पीरल भईयो पुलिस ऑपरेशन में मारिजी वियो। इन सिलसिले में पुलिस पारां जारी कयल प्रेस बयान में जणायो वियो आहे त मुकविन जी बाज़ियाबी लाइ गेमड़ो जे कचे में मुख़्तलिफ़ थाणनि घोटकी, सरहद, आंदल, सुंदराणी, आदलपुर समेत 8 थाणनि जी नफ़री जी गॾियल पुलिस ऑपरेशन दौरान इनाम याफ़्ता धाड़ियल ख़ादिम हुसैन भईयो जो सोट धाड़ियल पीरल भईयो मारिजी वियो आहे, जंहिंजे लाश खे सिविल अस्पताल घोटकी मुंतक़िल कयो वियो आहे। पुलिस ऑपरेशन में मारिजी वियल धाड़ियल पीरल भईयो बदनाम ज़माना धाड़ियल ख़ादिम हुसैन भईयो जो सोट आहे, जंहिं मथां मुख़्तलिफ़ थाणनि ते संगीन नोईअ जा पिणु केस दाख़िल थियल आहिनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।